दादूशू न्यूज़ बुलेटिन में अवांखे भली का नाज़रीन मां हां मंजूर अली चांडियो नाज़रीन ते अवांखे ब्रेकिंग न्यूज़ ॾींदा हलूं। दादू छाणो शाह आबाद में ज़ाल मुर्स ते तशद्दुद करे ज़ख्मी करे छॾियो आहे। ज़ख्मी मुर्स के ज़ख्मी हालत में सिविल अस्पताल मुंतकिल कयो वियो आहे। नाज़रीन अवांखे ब्रेकिंग न्यूज़ ॾींदा हलूं। दादू शहर जे छाणो शाह आबाद में ज़ाल पंहिंजे मुर्स ते तशद्दुद करे मुर्स के ज़ख्मी करे छॾियो आहे। मुर्स के ज़ख्मी हालत में सिविल अस्पताल मुंतकिल कयो वियो आहे। नाज़रीन अवांखे ब्रेकिंग न्यूज़ ॾींदा हलूं। ज़ख्मी पोयत शबीर लुंड जो चवणु आहे त ज़ाल रोटो हणी ज़ख्मी कयो आहे। ज़ाल रोटो हणी ज़ख्मी कयो आहे। उन सिलसिले में वधिक राब्तो कयो आहे दादू इशू जे रिपोर्टर न्याज़ चांडियो सां। जी न्याज़, दादू शहर जे छाणो शाह आबाद मोहल्ला में ज़ाल मुर्स ते तशद्दुद कयो आहे। इन बाबत वधिक छा तफसील आहिनि? जी हुकूमत दादू शहर जे छाणो शाह आबाद मोहल्ला है जिते यो वाक़ियो पेश आहे त प्रोफेसर पोरियत आहे गुलाम शबीर लुंड जेके गुज़रियल ॾींहुं पंहिंजी घरवारी जेको आहे सिर टोड़ाणी ज़ख्मी कयो आहे। जेके ज़ख्मी आहे दादू मुंतकिल कयो वियो आहे ऐं हुन साफ़ ॿुधायो आहे त घरवारी जेका आहे ज़ाल उहा रोज़ टार्चर करे थी ऐं जेको ॾियारी आहे मज़दूरी जेका 300 खां 400 उहो कमाए थो ऐं हुनजी मानी जेका आहे उहा रोज़ जेका आहे पैसनि खां वठी हुनजी तूतू में हलंदड़ ई आहे। हिन ते हुन गुज़रियल ॾींहुं सिर टोड़ाणी तशद्दुद करे मथो फाड़े ऐं ज़ख्मी कयो आहे। अहिड़ी शिकायत खणी हू बी सेक्शन थाने ते पिणु पहुतो, लेकिन बी सेक्शन पुलिस जो हुन मूजिबि त बी सेक्शन पुलिस को बि तदारुक न कयो ऐं हिन वक़्तु को बि इंसाफ़ न थियो आहे। जी तफ़सील ॼाणण जे लाइ वॾी महिरबानी न्याज़ चांडियो।